खबर शामिल कंदासीं। नवाब शाह मां ब्यूरो चीफ तालिब हुसैन रिंद जे रिपोर्ट मुताबिक़ सिंध सैयद वेलफेयर सोसाइटी पारां ज़िले जे उहिदेदारनि जी नई बाडी चूंडण जे सिलसिले में नवाब शाह जे मुक़ामी होटल में गॾिजाणी कई वई, जंहिंमें सिंध सैयद वेलफेयर सोसाइटी जे चेयरमैन सैयद क़ुर्बान अली शाह, जनरल सेक्रेटरी सैयद ज़ाहिद हुसैन शाह जे सदारत हेठि उहिदेदार चूंडिया विया। चूंडिजी आयल उहिदेदारनि में सदर सैयद नजफ शाह, सीनियर नायब सदर इमरान अली शाह, नायब सदर सैयद मेहदी शाह, जनरल सेक्रेटरी सैयद ग़ुलाम नबी शाह, जॉइंट सेक्रेटरी सैयद अहमद शाह, डिप्टी जनरल सेक्रेटरी सैयद मोहसिन शाह, तहलके सदर सैयद फराज शाह, जनरल सेक्रेटरी सैयद खुर्शीद शाह शामिल आहिनि, जॾहिं त मेंबर सैयद अब्दुल नबी शाह, सैयद शफ़क़त शाह, ग़ुलाम नबी शामिल आहिनि। तक़रीब खे ख़िताब कंदे सैयद क़ुर्बान अली शाह चयो त असांजी तंज़ीम एक फ़र्द या सरदार जे मुश्तमिल नाहे। असां पंहिंजे सैयद बिरादरी सां एको ॿधी कंदे हथ सां हथ मिलाइण लाइ ही जाखुड़ करे एक प्लेटफार्म ते सादात बिरादरी खे साण करे एके ॿधी जो सबूत ॾेई हमवार कदम वधाए पट ते पियल ज़िलनि तहलकनि यूसी ॻोठनि जे सैयदनि खे अॻिते आणे बिरादरी जे हक़ ॾियारे समाजी कमनि में हथ वंडाए मिसकिन पुरत इंसानी ज़ात जी ख़िदमत करण खे अवलीन तरजीह ॾियूं था।